ॿी ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं। ठटे मां अवां खे ख़बर ॾींदासीं तारीख़ी विरसो करार ॾिनल गुजराती स्कूल ते गैर मक़ामी पठाणनि पारां कब्ज़ो कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयो पिया ठटे जे तारीख़ी विरसो करार ॾिनल क़दीमी गुजराती स्कूल ते गैर मक़ामी पठाणनि जो कब्ज़ो थी वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया पठाणनि पारां कब्ज़ो कयो वियो आहे। ठटे जे तारीख़ी विरसो करार ॾिनल क़दीमी गुजराती स्कूल ते गैर मक़ामी पठाणनि पारां कब्ज़ो कयो वियो आहे। ॿाहिरां आयल पठाणनि तारीख़ी विरसे जे प्लॉट ते खटूं रखी जरगो करण बाद ट्रैक्टर घुराए कम शुरू कराए छॾियो आहे। क़दीमी गुजराती स्कूल खे आर्कियोलॉजी खाते सकाफ़ती विरसो करार ॾेई बहालीअ जो कम शुरू करायो। सकाफ़ती विरसे ते ओचितो कब्ज़ो करे अरावत शुरू करण सबबि सान्या वंदनि खे ॻणती पैदा थी आहे। जॾहिं त अवां खे ॿुधायूं पिया ठटे जी तारीख़ी विरसो करार ॾिनल क़दीमी गुजराती स्कूल ते गैर मक़ामी पठाणनि पारां कब्ज़ो कयो वियो आहे। ॿाहिरां आयल पठाणनि तारीख़ी विरसे जे प्लाट ते खटूं रखी जरगो करण बाद कम शुरू कराए छॾियो आहे। क़दीमी गुजराती स्कूल खे आर्कियोलॉजी खाते सकाफ़ती विरसो करार ॾेई बहालीअ जो कम शुरू करायो हो। अवां खे अपडेट कयूं पिया सकाफ़ती विरसे ते ओचितो कब्ज़ो करे अदावत शुरू करण सबबि सान्या वंदनि में ॻणती पैदा थी वई आहे। जॾहिं त इंतज़ामिया हिन वक़्त ताईं नोटिस नाहे वरितो। ठटे जे तारीख़ी विरसो करार ॾिनल क़दीमी गुजराती स्कूल ते गैर मक़ामी पठाणनि पारां कब्ज़ो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ठटे जे बिल्कुल विच शहर में पलक पाड़े जे मेन चौक ते तारीख़ी गुजराती स्कूल है जंहिंजो तमामु घणो तारीख़ी पस मंज़र आहे। अंग्रेज़नि जे दौर खां वठी हीउ गुजराती स्कूल तौर ते हलंदो रहियो ऐं उन में गॾियल तौर ते बाद में उन खे प्राइमरी स्कूल में मुंतक़िल कयो वियो ऐं प्राइमरी जा जेके आहिनि सिंधी सब्जेक्ट बि उन में पढ़ाया वेंदा हुआ। तारीख़ी तौर ते स्कूल आहे जेके बाद में जेको आहे ॿिया स्कूल क़ाइमु थियण खां पोइ ऐं गुजराती स्कूल जो कॉन्सेप्ट गुजराती माण्हू जेके हितां लड़े वञण खां पोइ उहो तारीख़ी इमारत तौरु डिक्लेयर कयल आहे। हिन वक़्तु थोरो कुझु अर्सो अॻु 2 साल अॻु जेका आहे आर्कियोलॉजी खाते जे एंटीक्विटीज़ डिपार्टमेंट बाज़ाब्ता तौर ते हिन तारीख़ी इमारत खे क़ौमी विरसो करार ॾेई उनजी जेका बहाली लाइ कमु शुरू करायो हो जेको वक़्तनि ब वक़्तु हलंदो रहियो आहे। पर गुज़िरियल ॾियारे ओचितो राति विच में जेके पठाण आहिनि गैर मक़ामी पठाण आहिनि जेके अची कब्ज़ो करे वरितो आहे ऐं बाक़ाइदा उते खटूं रखी उन सॼे प्लाट उते वलार करे छॾी आहे। ट्रैक्टर बुलडोज़र घुराए जेके पठाण जेके कराची ऐं ॿियनि इलाइक़नि सां हुननि जो तालुका ॿुधायो वञे थो त जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां KPK जे तालुक रखंदा उन्हनि राति विच में अची लैंड क्रूज़रनि वॾियुनि गाॾियुनि में अची उते बीहारे उन जा फुटेज ऐं वीडियो जेके आहिनि फोटूज़ हथ आया आहिनि जेके बाज़ाब्ता तौर ते उते कमु शुरू कराए छॾियो आहे ऐं काफ़ी हिसे खे जेको आहे वॾे हिसे खे पंहिंजे कब्ज़े हेठि आणे छॾियो आहे। जॾहिं त इन्हनि जी जेका ट्रैक्टर हलाइण जे करे उन इमारत खे बि नुक़सानु रसण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। पर हिन वक़्त ताईं दिल्ली इंतिज़ामिया ख़ासि तौर ते आसार क़दीम खातो ऐं दिल्ली इंतिज़ामिया उन मामले जो अञा ताईं को बि नोटिस न आहे वरितो। जे सबबु ठटे जे सुञाण धुरियुनि में सान्या वंदनि में सख़्तु ॻणती जी लहर दौड़ी वई आहे ऐं उन्हनि पुरज़ोर मुतालबो कयो आहे त ठटे जे विच शहर में जेके तारीख़ी जेका गुजराती स्कूल आहे उनजी प्राइम लोकेशन ते जेका उनजी छाकाणि जो प्लाट आहे उन ते काफ़ी वक़्त खां मुख़्तलिफ़ धुरियुनि जूं नज़रूं रहियूं आहिनि। पर हाणे गैर मक़ामी जेके लैंड माफ़िया आहे ख़ासि तौर ते जंहिंजो तर्फ़ पठाणनि सां आहे उन्हनि कब्ज़ो करे वरितो आहे। उहो कब्ज़ो फौरी तौर ते ख़ाली करायो वञे। ॿिए सूरत में सान्या वंदनि ठटे में भरपूर एहतिजाज जो पुर चेताव ॾेई छॾियो आहे। जी महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं।